इबरत सां जेको तालुक़ असांजो आहे उहो मां सम्झां थो त मूं जेका पहिरीं सिंधी अख़बार पढ़ी त उहा इबरत ई पढ़ी छो असांजे घर में इबरत अख़बार ई सिंधी ईंदी हुई ऐं इबरत 66 सालनि जो हिकिड़ो सफ़र पंहिंजो तइ कयो ऐं इंतिहाई हुनजी पंहिंजी जेका सहाफ़ती हिकिड़ो किरदारु आहे ॾाढो बहितर ऐं तमामु ख़ूबसूरत रहियो। हाणे जॾहिं ख़बर पई त इबरत हिन मीडिया जे दौर में हिकु क़दम अॻिते वधाए ऐं पंहिंजो चैनल पई आणे फ़िलहालु वेब ते वई आहे ऐं उन खां पोइ पंहिंजो फुल चैनल पई आणे त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे ऐं उमेद थी कजे त जीअं हुन पंहिंजे अख़बार खे काज़ी साहिब हलायो ईअं ई हिन खे सिंध जे माण्हुनि जो आवाज़ करे हलाईंदा। असांखे न रुगो ख़ुशी आहे पर असां इंतिहाई ख़ुशि वयूं ऐं आजा था कयूं इन क़दम जी त हू चैनल ईंदो ऐं इहो सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ थी उभरंदो। सिंध जे अज़ीम ऐं क़दीम रूहानी मर्कज़ दरगाह पीर ज़ाकरी जे सज्जादा नशीन ऐं सिंध थिंकर्स फोरम जे चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाह चयो आहे त मूं पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरीं अख़बार रोज़ानी इबरत जो मुतालो कयो हो, जंहिंजो सबबु इहो हो जो रोज़ानी इबरत असांजी दरगाह शरीफ़ ते रोज़ानी पाबंदीअ सां ईंदड़ हुई। हिन चयो त इबरत पारां डिजिटल दुनिया में क़दम रखणु ऐं इबरत न्यूज़ जी शुरूआति खे वक़्ताइतो क़दम सम्झूं था, जंहिं ते काज़ी साहिबान खे मुबारकबाद पेश करण सां गॾु पुरुउमीद आहियूं त जीअं रोज़ानी इबरत पंहिंजी अशात जा 65 साल मुकमल करे 64 साल में हिकु नए क़दम इबरत न्यूज़ चैनल सां रखियो आहे त इनशा अल्लाह इबरत न्यूज़ चैनल बि अख़बार जियां मज़लूम जो भरजलो साबित थींदो। क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।